ईंदड़ माली साल जी वफ़ाक़ी बजट मंज़ूर करे छॾी। क़ौमी असैम्बली फाइनेंस बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़ौमी असैम्बली अक्सरियत राय सां 18,887 अरब रुपयनि जी बजट जी मंज़ूरी ॾिनी। बजट जी मंज़ूरी दौरान पोज़ीशन मेंबरनि जो वॉकआउट ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। क़ौमी असैम्बली ईंदड़ माली साल जी वफ़ाक़ी बजट मंज़ूर करे छॾी आहे। क़ौमी असैम्बली फाइनेंस बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़ौमी असैम्बली अक्सरियत राय सां 18,887 अरब रुपयनि जी बजट जी मंज़ूरी ॾिनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। कुर्बान अपडेट कजो। जी बिल्कुल, क़ौमी असैम्बली माली साल 2024-25 जी बजट मंज़ूर करे छॾी आहे। तरीक़े बात क़ौमी असैम्बली अॼु जेका बजट तरमीम सां मंज़ूर कई आहे। जेको बजट पेश कयो वियो नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पारां, उनमें तरमीम मुख़्तलिफ़ जमातनि जी सिफ़ारिशुनि जी रोशनी कई हुई। उन सां गॾोगॾु सेनेट बि तरमीमुनि जी सिफ़ारिशूं कई हुई। उहा सिफ़ारिशूं अॼु बाज़ाब्ता तौर ते बजट में शामिल की हुयूं। जंहिं बाद नई माली साल जी जेका बजट आहे उहा मंज़ूर कई वई आहे। 1 जुलाई खां नई माली साल जी जेका बजट आहे उन ते अमल दरामद शुरू थी वेंदो। ऐं जेके बि सिफ़ारिशूं ऐवान मां मंज़ूर थियूं उनमें जेको टैक्सेशन जो सिस्टम आहे, उनमें PSTP आहे, उनमें 5 साला प्लान आहे ऐं मुख़्तलिफ़ वज़ारतुनि में खातनि जा जेके बजट आहिनि ऐं पघारनि में मुलाज़िमनि जी में जेका वाध आहे, उहे समूरा मामला जेके ऐवान मां मंज़ूर थिया उन ते बाज़ाब्ता तौर ते अमल दरामद जो सिलसिलो शायदि शुरू थी वेंदो। त अहिड़े नमूने सां ही आइनी तक़ाज़ा आहे त हर साल जेका माली साल जी बजट पेश कई वञे ऐं ऐवान में जेका क़ौमी वफ़ाक़ जी जेका बजट आहे उनजी मंज़ूरी वफ़ाक़ी क़ौमी असैम्बली मां कई वेंदी आहे। जॾहिं सूबाई बजटनि जी मंज़ूरी सूबाई असैम्बली ॾींदियूं ऐं 1 जुलाई खां बाज़ाब्ता तौर ते नई माली साल जी बजट ते अमल दरामद जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। जी ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।